सिंध मुंहिंजी जिंद जे सिरे हेठि सॼे सिंध ऐं सॼे आलम में रहंदड़ सिंधी एकता डे खे मल्हाए रहिया आहिनि। एकता वीक जो आगाज़ जेको आहे उहो जीअं त थी चुको आहे। उन ई सिलसिले में इस्लामाबाद जे गादी वारे हंधि जे प्रेस क्लब में हिकिड़ो रंगारंग प्रोग्राम थियो आहे। उन में वॾे तादाद में सिंधियुनि शिरकत कई आहे। सिंध खां आयल नाले वारा फनकार जेके आहिनि उन्हनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो आहे। प्रेस क्लब हमेशह प्रोग्राम कंदो आहे। हिन साल जेको आहे सो KTN काबिश ग्रुप असांखे ईअं सम्झो त ॾाढी महिरबानी कई आहे असांजे मथां। हुननि जेको असांजो साथ ॾिनो आहे त इस्लामाबाद में असां चाहियोसीं त सिंधी सहाफ़ी गॾिजी प्रोग्राम करनि, पर तव्हांजो साथ ऐं काबिश ग्रुप जेको साथ रहियो उनजे बुनियाद ते अॼु जेको काज सॼायो वियो आहे, हिन काज में जेको आहे इस्लामाबाद में रहंदड़ सिंधी कम्यूनिटी फैमिलीज़ जेके शरीक थियूं आहिनि। हर साल प्रोग्राम थींदो आहे, पर तव्हांजे साथ जेको आहे सो काबिश ग्रुप जे साथ जेको आहे चार चंड लॻाए छॾिया आहिनि। सिंध वाकई मुंहिंजी जिंद आहे ऐं इस्लामाबाद में ही कलरफुल प्रोग्राम जेको मुनक़िद कयो वियो आहे, ईअं थो लॻे त सॼी सिंध जेका आहे हिते इस्लामाबाद में अची वई आहे ऐं तमामु सुठो पियो लॻे। स्पेशली सिंधी अजरक टोपी पातल ऐं सभ खां वधीक हींअर कोरोना जा जेके ॾींहं आहिनि त असां सभिनी अजरक जा जेके मास्क वरिता आहिनि त तमामु घणो सुठो लॻे पियो ऐं सिंध जे लाइ त जान बि हाज़िर आहे। सिंध का तो कल्चर माशाल्लाह बहुत खूबसूरत है, बहुत रिच कल्चर है हमारा सिंध का। और जब भी सिंध के आप गाने सुनते हैं या मौसीकी जब भी धुनें बजती हैं तो बहुत अच्छा लगता है, कानों को भी बहुत अच्छा लगता है। जो गायकी है उसमें बहुत मिठास है। बहुत अच्छी महफिल का इनेकाद किया गया है और मेरा ख्याल है यहाँ पर लोगों को आना चाहिए। कोरोना की वजह से बहुत कम महफिलों का इनेकाद हो रहा है, ये उसमें से चंद एक महफिल है जो बहुत खूबसूरत है, बहुत प्यारी है। मौसम भी सर्द है और साथ खूबसूरत गाने हैं, तो क्या ही बात है। ही असांजी हिकिड़ो ॾींहुं न बल्कि हिकिड़ो ईद जो ॾिहाड़ो आहे। असां सिंधी हिन खे ईद जीअं मल्हायूं पिया। इस्लामाबाद में रही करे हिकु मिनी सिंध हिते कोठाई वई आहे। इंशाल्लाह जल्द अज़ जल्द असांजी कोशिशि आहे त जेको मेन डे असांजो 6 डिसंबर आहे उन ते बि असां पूरे इस्लामाबाद में कल्चरल रैली कढंदासीं। उन सां गॾु पूरे सिंध जीअं असां इस्लामाबाद में बि हिकिड़ो सिंध खे रंग ॾींदासीं। पहिरीं ॻाल्हि त इहो तव्हां KTN साथ खे मुबारकबाद पेश कंदुसि ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त असां इस्लामाबाद जहिड़े शहर में हिते इहे ॾियारा मल्हाइजनि पिया। ऐं हिकु दफ़ो वरी बि मुबारकबाद पेश कंदुसि। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो इस्लामाबाद में एकता सिंध जे हवाले सां अॼु जेको डे मल्हायो पियो वञे। असां तमामु सिंधी ख़ुशि आहियूं ऐं असां उमेद था कयूं अहिड़ा प्रोग्राम जेको आहे मनाता शनाता थींदा रहंदा। असांजी सिंध जी जेको आहे सुञाण आहे। मूंखे महसूसु नथो थिए त मां सिंध में आहियां या इस्लामाबाद में आहियां, छो जो हिते एतिरा माशाल्लाह सिंधी आहिनि ऐं अॼोको जेको प्रोग्राम आहे एकता जे ॾियारे सां आहे। मूंखे बिल्कुलु बि फील नथो थिए त मां को सिंध खां ॿाहिरि थी ॻायां। ही कल्चर डे जेको आहे इहो सभिनी जे लाइ, सभिनी सिंधियुनि जे लाइ हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे ऐं असां सभु बि उनखे ईअं सेलिब्रेट कंदा आहियूं जीअं ईद जो ॾियारो हुजे। सिंध जी अॼु खां न हज़ारनि साल पुराणी सकाफ़त आहे। सिंध हिकिड़ी, सिंध खे असां पंहिंजी जीजल माउ सॾींदा आहियूं। सिंध असांजी माउ आहे, सिंध असांजी अमड़ आहे। ही असांखे एतिरी ख़ुशी थींदी आहे छो जो करे इस्लामाबाद में असांजी जेकी सिंधी कम्यूनिटी आहे उहा तक़रीबन 2-3 सालनि खां एतिरी त माना 6 डिसंबर ते ॿाहिरि निकिरंदी आहे। प्रेस क्लब ते अची सभु जमा थींदा आहियूं। इस्लामाबाद में जेके बि सिंधी आहिनि असां उन्हनि खे इहो मैसेज ॾियणु चाहियूं था दुनिया में बि त जेतिरो थी सघे 6 डिसंबर ते इस्लामाबाद में प्रेस क्लब ते जमा थी सिंध खे एकता जो ॾींहुं मल्हायो ऐं सिंध खे पंहिंजी अमड़ खे दुनिया में अजावर कयो त असांजी सिंध अमड़ आहे। सिंध सकाफ़त असांजी सूंह आहे। सिंध मुंहिंजी जिंद आहे, सिंध मुंहिंजी अमड़ आहे। तमामु सुठो पियो महसूसु थिए। मां पहिरियां बि त जाम प्रोग्राम करे वियो आहियां इस्लामाबाद में, पर जेके पंहिंजा सिंधी गॾियल ॾिसां थो त तमामु घणी दिलि ख़ुशि थी थिए। ऐं आउं चवां थो जीअं एकता ॾींहुं सिंधी मल्हाइनि था तीअं हूअं आम ॾींहंनि में बि गॾु हुजनि त ईअं ई असांजो हर ॾींहुं एकता हूंदो ऐं हर ॾींहुं ईद जो हूंदो।
गादी वारे शहर इस्लामाबाद में बि सिंध मुंहिंजी जिंद जे सिरे हेठि एकता नाइट मल्हाई वई, जंहिंमें वॾे तादाद में सिंधी शरीक थिया। उन मौक़े ते हुननि जेका गुफ़्तगू कई उहा तव्हांखे ॿुधाईसीं। सिंधियुनि जो चवणु आहे त अहिड़ा मेला जेके आहिनि उहे लॻणु घुरिजनि ऐं हू एकता डे खे भरपूर नमूने सां सेलिब्रेट कंदा। F9 पार्क खां इस्लामाबाद प्रेस क्लब ताईं हिकिड़ी शानदार रैली कढी वेंदी, जंहिंमें वॾे तादाद में सिंधी शरीक थींदा। कैमरामैन उमेर रफ़ाक ऐं अब्दुल रज़ाक भागत सां गॾु ग़ुलाम रसूल कुंबर, KTN न्यूज़, इस्लामाबाद।